नाज़रीन, हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। राति देर सां लतीफ़ाबाद में सिंधु दरिया जे कप ते बरसात दौरान विझ किरण सबबि वथाण में बीठल 8 ढगियूं मरी वयूं। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ लगारी। जी एजाज़, छा तफ़सील आहिनि? हैदराबाद के हेठां वारे इलाइक़नि रेलवे सोसाइटी, शहबाज कॉलोनी, स्टेशन रोड, फतेह चौक, झील पार्क, सिटीज़न कॉलोनी, हुसैनाबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे 1 फुट त किथे 2 फुट पानी बीठल आहे। जॾहिं त बरसात सबबि पैदा थियल सूरत हाल में शहरी सख़्त मुश्किलात जो शिकार आहिनि। अक्सर इलाइक़नि में बरसाती पानी सबबि गप ऐं गारो थियण सबबि शहरियुनि जी अचु वञु सख़्त मुतासिर थी रही आहे। शहरियुनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हैदराबाद शहर में बरसाती पानी निकाल कराए गप ऐं गारे जी सफ़ाई कराई वञे ऐं बिजली ऐं गैस जो निज़ाम दुरुस्त बणायो वञे त जीअं शहरियुनि जी ज़िंदगी मुश्किलात खां बची सघे। जी।